ये कहानी आहे कादर बकरार जी। ही पंहिंजे बकरनि खे जॾहिं टारी पियो विझे कंहिं वण जे मथे चढ़ी, सो ही जीअं डार ते वेठो उन डार खे वढे पियो वेठो। को हमरा उतो पासो ॾे टपियुसि त उन चयसि, चरियो आं छा आंधो आहियां आहे, इन इतो किरी पवंदे, इनखे न वढ। त हुन जज़्बात में चयसि, हलणो थी पंहिंजे दग वठ, रवानो थी। तूं अलाह थोरे आहियां जो तूं त चवंदे त मां किरी पवंदुमि। हुन त खणी हिन खे घणो रोकियो, पर हू दरवेश सम्झियसि ई कोन। जीअं वण ते वेठो डार ते तीअं खे कटियईं पिए। जंहिं महिल जो डार जो कटे बीठो त डार सां गॾियो हेठि फहको कीअं। हिन जो पाण खे ॾिठो भला लटा बटा थफे हेॾे ॾिठी त बणाए अलाह न भला मूंखे कीअं चई त हिन खे ख़बर पई त मां किरंदुमि। हिन चयो त पक इहो अलाह आहे। डुकी वञी हिन खे पेरनि ते किरी पियो त फारो कर तूं अलाह वा, मूंखे ॿुधाए त मां मरंदुमि कॾहिं। चई भाउ हाणे मां अलाह कोन आहियां, मां इंसान आहियां, तो जहिड़ो वियुमि पे। चई तोखे कीअं ख़बर पई त मां किरंदुमि। चई तूं चरिया जे डार खे तूं वढे पियो उन ते वेठे तूं किरंदे छो न। चई न भाउ ईअं कीअं, मां कॾहिं किरियो ई कोन, मां 30 टारी लाहींदो आहियां, कॾहिं न किरियो तूं अलाह वां। हिन खे पेर ते ग़रीब हाणे हुनखे फासी वियो हिन चरिए मां। चई त मां हल सही आहे, मां अलाह आहियां। चई तूं अलाह आहियां त पोइ भला हाणे बकरियूं मां थियो आहे बेज़ार, भला मां मरंदुमि कॾहिं। चई हिनखे चरिए अचे तंग कयो, हाणे हे चयो हाणे चरिए मूं कीअं जान छॾियां। हिन चयो त भाउ हाणे तूं हिकु कमु कर, सो घर ॾे वञ। सो काठियूं बाठियूं कयूं ऐं सिधो वञ त घर ॾे। तूं वञी झंगे ख़्याल सां, झंगे ख़्याल सां वञी तूं पेट सां हुन तंदु ॿधी छॾ, अची मानी खाइण वे। जे तंदु छिॾी पए त सम्झ तूं मरी वे। हिन जो सच में? जी सच में। हाणे त हुन त जान छॾण लाइ हिन खे हयूं। हिन देरी न कयूं, हिन महिल 3-4 काठियूं शांगे सुक परे पयूं 2-3 ॾींहंनि जूं खणी भरी ॿधी बकरनि खणी रवानो की हकले न। सियाणे सिधो सऊं घर वियो। मां खे जीअं जल्दी में मट तकनि बुख लॻी वार कर मान त ॾे, बकरियूं खे आया बुख लॻे ॾाढी। हिन कुराड़ी चयो मां फरियो ॾेई वेठां पुट त मां मान कयां थी। हिन वरी कुराड़ी चयो त भला हाणे अटो कोन्हे, को चांवर जी भला चाढ़ियां त छोकिरो भला हाणे खारायांसि त को बुख लॻी त थकु पटे भले बकरियूं छोड़े। हाणे त ही वेठो आहे अंदरि वियो ईअं लेट जे ख़्याल सां वञी पोतड़े मां हिकु तंदु कढी पेट सां ॿधी आयो पंहिंजे सां। हीअं पोइ ते चूसे पेट खे ऐं वरी ॿधई त वरी ढर जो ॾिनई त वञी भाॻी तंदु बची। साईं आयो अची मां चयो त हाणे छा रंधियो अथई अमड़। चई मां चांवर रंधिया अथमि। चई खणी आयो हिकिड़ो हंडो त भला ॾिसां खाई। सही खणी मां हंडो हिन खे ॾिनो, बाटो चांवर विझी त ही खाई त तंद खे कर ई न आई। हिन जो अमड़ ॿियो त ॾे। चई लॻे थो बचे खे मुंहिंजे बुख सवाई लॻी आहे, इन करे घुरे थो। वरी कुराड़ी खणी ॿियो बि हंडे में विझी ॾिनई चांवर। हीअं सी खाई खाई बसि हीअं आख़िरी 2-3 गिरह रहिया त तंद जी टुटई। फको ई मुड़ुस पोइ ते कयो। फको जो कयो वञी त हाणे मां अचियो भला हाणे हिन खाई ढोकियो, हाणे हिनखे आराम अचियो सुम्ही पियो। हीअ थांव बाबा धोई पंहिंजे हिसाब सां कमकार छॾाए हेॾो होॾो त ॾिसे त अञा पुट ॼट जो पुटु सुतो पियो आहे। साईं सभु आराम में पियो आहे। ॾिठई त हाणे 3 पेरीअ खे टेम चढ़ियो थो अचे पियो, बकरियूं छिड़ण जो टेम थी वियो आहे। ही अंधी जो पुटु अञा सुतो पियो आहे। वञी मां चयो त कादर पुट उथो बकरियूं त छोड़। हे वणंदी न ॾे, सुतो पियो आराम सां। वरी चई त पुट कादर बकरियूं त छोड़, हिनखे को टेंशन ई न हुजे। जंहिं महिल घणो कुराड़े तंग कयो त अखियूं पटे चए त मुलनि सां ॻाल्हाइबो आहे छा, त मां मरी वियो त ख़बर आहे त पोइ छो थी ॻाल्हाए, तंग न कर मां मरी हल आहियां। वरी अखियूं खणी पूरी कुराड़े जो हाणे त हे चरियो बकरियूं में कोन छोड़ींदो। चई हाणे साईं कीअं कयां। हिनखे चई त मोल खे मुकाम में रखी त मुकाम में रखिजो मूंखे। हाणे हिन चरिए खे साईं हाणे कीअं सम्झाए। हाणे हिन बकरियूं छोड़ायूं कंहिंखे हेॾे होॾे धंधार केला त कंहिंखे बकरियूं गॾायूं वञ भला। छोकिरो सुम्ही पियो आहे, भला बाद में उथियो त मां तोॾे मोकिलींदमि हिनखे एलाद बेलाद करे बकरियूं त हिन छोड़ायूं। साईं वरी अची कादर कयईं त वरी चई त मोल सां ॻाल्हाइबो आहे छा। चयो मैंने 2 कांधी घुराए मूंखे किथे पूराए खॾो रख खणी। हाणे त कुराड़ी चयो हाणे कीअं कमु थिए।
चई त हाणे भला कयां इन जो शौक़ु पूरो चवे थो खणी करे पूरा आया त हाणे हिननि खे चवां ॿ हमराह खे घुरायईं। चई हाणे छोरे मुआरे अंगल कयो आहे खणी छितो कयो अथई हाणे उथे बि कोन थो। तव्हां हाणे हिकु कमु कयो भला हाणे खटड़ीअ ते खणी वञोसि हेॾो मुक़ाम जे भर में वञी तव्हां खॾड़ी खणी एतिरी खॾ खणजोसि सो ॾक ॿक ॾेई अंदरि सुम्हारे अचोसि पर मिटी न वराइजोसि रुॻो काथो कुरखो छॾिजोसि जिन भाॻो निकिरी अचे न भला जंहिं महिल बुख लॻंदो त पोइ त निकिरी ईंदो न। हाली त खणी ड्रो करायो या त सुम्ही पियो आहे भला ज़िद कयो अथई खणी। हे ॿ जवान मुड़ुस विया वञी खॾो खयनि खॾो ओतिरो खणी ऐं हिनखे उते रखी ऐं मथां ॾक ॿक रखी अहिड़ो जॻह ते ठपियूं हिनखे हलाया गुरखो बि ठाही विया जंहिं महिल बुख लॻंदो पाण निकिरी था अचे न। हिते आराम में सुतो पियो आहे। हीअ हाणे राति थी वई ऊंदहि थी वई हिते बि सुतो पियो आहे मुक़ाम में। हाणे साईं हाणे हे न खेॾी न होॾे हिन जी ॿकरनि में जान छुटी वई। हे से आराम सां निंड पियो आहे। कुदरत मुंहिंजी अलाह जी उन राति चोर बि उन ॻोठ में घिरिया हुजनि। सही मालिक सुजाग थी पियो चोर चोर कीअं चोरनि चयो त हाणे काॾे भॼूं त हिकिड़े चयो त भला हाणे मुक़ाम ॾे ॾेई अड़ बि आहे ऐं मुक़ाम बि आहे माण्हू एॾे ॻोल्हींदा बि कोन सो एॾे भॼूं भला। हिननि ख़ौफ़ था तो हीअं भॻा भॻा ॾिठनि भला हाणे माण्हू पोयों कढ लॻा था अथनि भाॻिया बि ॾिठनि की डर लॻी पई आहे वॾी सो हिननि खणी माण्हू जी भव खां टप खणी ॾिनो सिधो सवई कादूर जे मथां ॿई वञी किरिया। हिन जो टप ॾेरो थियो त उन महिल हिन ते वात ते हथु ॾेई चढ़ी विया त मथां रड़ कई ते को ॻोठारो ॿुधे न। हीअ वात ते हथु ॾेई बीठा त हो मोह टरी जे माण्हू हेॾे होॾे विया हलिया पोइ पे हिन को हाल वाल न अंधी जा पुट तूं हेड़े मुक़ाम में हिन अधी राति जो सुतो पियो आहे चरियो त न आहे। चई चरिया हो तव्हां पे चोर हो जो माण्हू ॾिसी तव्हां भॻा हो वठी ॿ ॼणा मर्द हो भला तव्हां चोरी न थी वई अचे वरी मूंखे त दॿायो। चई मां अकेलो चोर कंदो आहियां चोरी कंदो आहियां हिते वेठो हूंदो आहे हिते केरु न चवंदो आहे मूंखे। हिन चयो भला जाई बि ही चोर हलिया हुननि खे यकीन थी वियो जेको हेड़े भर में मुक़ाम में वेठो आहे दलेर आहे न मुड़ुसु। हिननि ॿिन्हिनि चयो त भला असांखे बि उस्ताद ॾे मिलियो उस्ताद थी ॾिए त असां बि चोरी कयो। चई न न उस्तादी कहिड़ी ॾींदुमि। चई हाणे हे हिनखे इलाही हुजनि साईं हीअ वरी डिग में हुजे। चई न न ईअं न थींदो। साईं हाणे हिननि चयो भला हाणे हिकु कमु कर तूं उस्तादी न ॾे भला अॼु ख़ाली न मोटो असांखे दाव काथो हणाए त पोइ भला ऐश कयूं असां बि। हिननि चयो भला नथा मुड़ो त उथो हलूं। हो मोह टरी वई माण्हू सुम्ही पिया वरी फिरंदे फिरंदे हिकिड़े बकरार जी वाड़ हुजे वॾी उन बकरार जी चौकी ॾेई ॾेई वरी सुतो अचे सो वरी हे जो विया अंदरि। हाणे साईं हिननि चयो त हाणे कादूर खे चयो न तूं हिते बि त असां अंदरो था वञूं पोइ जेकी जावड़नि बकरी ठकरी भली ॻोल्हे असां जो लोड़े खां ओरी भिक उछलींदासीं तूं झले बि जाए वरी ॿी बि उछलींदा झले बि जाए टी बि उछलींदासीं त बकरी बकरी था अचे न। हिननि साईं ॻोल्हे 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 हिकिड़ी भली हेठि हिकिड़ी सफ़ा ईअं लॻल ढुकी बकरी अहिड़ी रतल सुहिणी गुंडी हिननि साईं खणी उछली लोड़े ॿाहिरि बकरी जो किरी त ॿिए बकरीअ खाई। हिन वरी कादुर ॾिसी ॾिसी हेॾे हीअ भली न आहे वरी हुननि उछली खणी वरी ॿिए मालिक जो हलो ख़ैर आहे बकरियूं विड़ियूं वरी ही ॻोल्हे 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 वरी बकरी हिननि भली ॻोल्हे हथु कई वरी उछलियनि वाड़ खां परियां हीअ त परियां वेठो आहे वरी अॼु बकरी किरी वरी ॾिसी ॾिसी बकरीअ खे वरी पई थो उछली हीअ ई भली न आहे वरी अञा ॿी जो साईं उछली न ते बि ॿिए कई हुन उछली ते ॿिए कई। मालिक जो यार ख़बर नथी पए बकरियूं विड़ियूं पाण में इहो बेकार कंहिं महिल हो थी ॿ करे कंहिं महिल हो थी ॿिए करे वरी हिननि ॻोल्हे ॻोल्हे वरी साईं हिनखे बकरी ॻोल्हे ॾिननि ॿिए कई वरी हिन वरी उछली वरी ॿिए कई त मालिक सुजाॻ इहो थियो त मालिक ॾिठो चोर 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 ॼट जा पुट खणी था वलू आहिनि साईं चोर त भॼी विया पर हाणे कादुर साईं हाणे डुके कोन पियो हिन चयो हाणे मूंखे त वतियूं हलो ओ मूंखे त वतियूं हलो। हाणे रड़ियूं कंदे कंदे हे त विया हिनखे उन साॻे मुक़ामे वरी साॻी जॻह ते हिनखे वठी विया।
हिन खे वरी माण्हू हव मोटरे हिन खे ॾाढो कुटको ॾिनो ॿिन्हिनि कंधीअ जा पुट जे तूं जे असां चवण झलिया त असां मरी वियासीं का ज़रे घटि बचिया ऐं जॾहिं आहे तूं मिरे हिकिड़ी बकरी खण न तुंहिंजो कहिड़ो कमु आहे असां जेको शुरू पिया तूं वरी वापसि छिले पियो। हिन खे ॾाढो बरो ॾिनो हिन न सोचियो जहां हिन चरी मुंहिंजो फासी आसीं ही को असांखां वधीक ॼट आहे हिन खे खणंदासीं त असांखे हिक में माराईंदो। हाणे त ही चयो हाणे असां निकिरो पंहिंजी मुंहं सां चोरी कयूं न त हिन गॾ वारा गॾियासीं असांजी चोरी बि कोन थींदी। सही निकिरी पिया पंहिंजे मुंहं सां पर हाणे ही हिन जी पुठी न पियो छॾे चई न ईअं तव्हांखे मां चोरी करणी थो त मां जॾहिं मूंखां सवाइ तव्हां चोरी कईंदव कीअं त हिन जे कढ अचे पियो हिननि चयो भला हाणे बकरियुनि जी छॾियूं था चोरी हाणे कीअं घर खे खाट था हणूं। हिन चयो सही आहे से हाणे हिननि सां ही गॾु हुजनि हलंदा हलंदा वञनि पिया हिकिड़ी ॾिठंदा माना वरी जॻहि आहे सो उन जे पोएं पासे ॾो ही शुरू थी आहे खोटण थी पिया हे बीठो आहे मथां साईं हाणे खोटनि पिया हे वट सट लॻी पिया हिननि खे कमु हाणे मिटी थी वई घणी ही अधु ॾरो त खणी विया पर पोइ मिटी थी वई पोइ हिते घणी त हाणे हिन खे चवनि पिया त हाणे तूं भला ॿियो कमु नथो करे भला मिटी परे कंदो वञु मिटी पासे कर भला हाणे हेॾे होॾे कर। हिन चयो हाणे हथनि सां केतिरी मिटी हेॾे होॾे थींदी। हिन चयो छो न भला हे मालिक जो घर वेझो आहे वञा इन खां कोडर वठी अचां न त हीअ मिटी मूंखां त परे कोन थींदी। हे त खोट लॻा पिया पोयूं हो कोडर वठणु हलियो वियो वञी मालिक खे सॾु करण घर धणी ओए हिन चयो भाउ केरु आहे चोर आहे डाकू आहे या केरु आहे चई भाउ केर बि न आहे न चोर आहे न डाकू आहे हे अंधे जा पुट तुंहिंजे घर खे खाट था हणनि सो कुते जे पुटनि मूंखे बीहारियो आहे त मिटी कढंदो वञु हाणे हथनि सां मिटी निकिरंदी आहे हाणे या कोडर ॾे त मां हिननि खे मिटी परे करायां महिल खाट हणूं त पोइ असां वेंदा हलिया। हिन चयो अंधीअ जा पुट घर बि मुंहिंजे खे खाट था हणो ऐं कोडर बि मूंखां वठणु आया हो खणंदे बाठो ऐं अचे हिन जे कढ लॻो हे बि साईं डुक पियो थो अचे हिन यारनि जो कंधु कयो जदीअ जो हे त अचे थो पियो पर मालिक बि अचे थो पियो पोयों हिननि बि खणी वलू आयो साईं हे त भयो ओड़े बीहो हे बि कंदो अचे पियो हो त हले हे त विया भॼी पिया हुनखे यार विया गुसाए थी तूं मालिक निकिरी वियो साईं हाणे बची विया चोरीअ खां बि हिन खे वरी साॻे पासे ॾे उते ई विया मुक़ाम ॾे हे बि वरी अंदरि वञी वरी हिनखे एॾो कुटियुनि सफ़ा हणी सत्यानाश करे छॾींदुसि। हिन चयो जहां मालिक अहिड़ी चोरी विञाई भणा हिते हाणे ॾींहं बि थियण वारो आहे अचे हाणे कीअं मसइलो थिए। हाणे त हिकिड़ो कमु हिननि कयो हाणे कीअं कयूं चई हलूं था चोरी कयूं था न खाट था हणूं बसि काथो न वञी घर में घिरी ऐं चोरी था कयूं। हिननि चयो त सही आहे हाणे हलंदा हलंदा विया तॾहिं कखाणा घर हुया पकियूं जॻहियूं हुयूं पर कखाणा घर हूंदा अॻिणे दौर में फिरी चींदा हाणे न गिले ॾोंदा फिरो न कुझु बि न घर जे पोयों छन जे मथे करे तो घिरी था वञूं। हाणे त ही हिननि जे कढ हुजे कादरू बि त हाणे हिन जी पुठी हिननि खे छॾे कोन्हे हिननि खे कुटियोसि बि ॾाढो पर हाणे वञे ई न पियो हिन में बेज़ार बि थिया वञनि हलंदे हलंदे हिकिड़े ग़रीब जे घर में वञी से हाणे छन खे ॿ ॼणनि खां त छन न पुठ खॼे पई न ही बीठो आहे। हिन चयो त भला हाणे कीअं मसइलो थिए हाणे हिन खे चयो भला हथ विझ राहे त खणाए मथे त भला हिकिड़ो घिरी वञे तूं मां बि मथे कयूं। हिन जो सही आहे हे वरी अंधीअ जो पुट जीअं हथ विझी ऐं या हली नारो थो खणी हणे न मस्त कलंदर नारे हेदरी हाली ज़ोर जो खणी ॾिने त छन था खईं पर मालिक जागी पियो से नारो जो हिन हयो त हाणे ही वरी त मालिक जाॻियो कहिड़ा ओड़े अंधीअ जा पुट वठी था ही भॼनी मालिक ॾिठो त बणा चोर 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 ही त वरी साॻो वरी मुकामे वञी पुॻा वरी हिनखे ॾाढी रंध ॾेई सने बुह मां कढी ऐं हिनखे चयो अंधीअ जा पुट तोखे असां चयो त छन मथे कराए तोखे नारे नाले कीअं चयो अंधीअ जा पुट सखणे हियां त छन मथे कीअं थींदी या हली नारो लॻो त छन मथे थी न चेड़े मालिक थी पियो हाणे उन केरु मूं ॾे अची हिन कुटे वरी ॿियो चकर जादीअ जो ही असां सां गॾु हूंदो त चोरी न थींदी ही सही ने सोच में वेठा वञनि हाणे कीअं मसइलो थिए।
हिननि चयो हाणे ॾींहुं बि थियण वारो आहे, असुर बि थियण वारो आहे, चोरीअ जो सवा कीअं कमु थिए। चई न था शन मथे खणूं, न कंहिंजी खोटाए था कयूं, हाणे सिधा सवां फिरी गिले खां था हलूं, त भला चोरी त जेकी कहिणी हूंदी कंदासीं। हे साईं हलंदा विया सिधो सौ गिले ॾो फिरी अंदरि घर ॾे विया। साईं हाणे ही हेॾी होॾे कादुर साॻियो कढ वञनि, ही हेॾे होॾे चोरियूं पंहिंजे हिसाब सां करण लॻा हेॾो होॾो। हिन कंदी अंधीअ जे पुट खे लॻी वञे बुख, हे वते बि नासूं तो ॾिठई त बणांगड़ सयूं पयूं। उन महिल देरी न कई, देगड़ी खणी बाहि ॿारे देगड़ी रखी खणी पराए घर में। अड़े हुननि चयो कुते जा पुट, ही मालिक सुता पिया तूं वरी देगड़ी खणी रखी आहे। चई अंधीअ जा पुट जॾहिं पेट में कणा हूंदा चोरी त करण वाक थींदी न, काजे खॼंदी सही न, बिना बुख जे हाणे कीअं मसइलो थिए। हे साईं हाणे अंधीअ जो पुट हिननि खे न चई पिया सघनि, न रड़ पिया करे सघनि, हाणे हिनखे झलियनि घणो, पर हुनखे बुख लॻी, हुन देरी न कई, देगड़ी रखी सयूं विझी चांहिण चालू कई। साईं हाणे सयूं हाणे मुड़े बि कोन पियो, सयूं तैयार थी जंहिं महिल थाली में पाई त ही यार सुरी आया, हिननि खे बुख लॻी। थी हाणे ॾे, चई अंधे अगणे कुते जा पुट चओ पिया त मतां सयूं रंधियूं अथई, मालिक उथी पवंदो, हाणे थोरियूं ॾे। चई कोन ॾींदुमि। चई ॾे अधो न सभई चिंबड़ीअ त हे सयूं वेठा खाइनि पिया त उते हिकिड़ी कुराड़ी जून सुती पई। साईं वात फाटो पियो त निंड में हुजे, हिन कादो ॾिठो यार उड़स, हाणे हूअ बि घुरे थी, हाणे वात में फाटो पियो त हाणे घुरे थी पई, इन खे बि सयूं ॾियनि। हे जॾहिं चमची में वियो सयूं खयूं वञी कुराड़ी वात में चमचो कोसो कुराड़ी, उन महिल छा गुड़ियांसि सयूं खाए वात में पुगस, रणनि में पजी वई कुराड़ी, वारो वारो चोर चोर, घड़ा मालिक उथी पिया। उते हिकिड़ी मुनी लॻल आई मथे, कादर उन ते चढ़ियो, ही अंदरि घर में भॼिया, हेॾे होॾे मुंहुं कुंडण पासनि में लिकी वेही रहिया मंझंदि हेठऊं। साईं हाणे कुराड़ीअ खे हे जो मालिक जो उथिया त भला कुराड़ी वात में सयूं लॻियूं पियूं, देगड़ी चढ़ी पई आहे ऐं कुराड़ी सयूं पई खाए। अड़े कुराड़ी खे चईन अमड़ हाणे तूं सभिनि कुराड़ी ते मटिजी आहे, बणा साईं उथारियो ते जॻह विधो ते सयूं पाण खाए रंधी। चए कसम मां न सयूं खाधियूं न, चोर हुयो, चोर मूंखे सयूं ॼाण, चोर तोखे सयूं खारायूं। चए कसम मथे कादर जो चोर हुयो सच में, उन सयूं विझायूं, ऐं मथे वरी कादुर हुजे, कादुर घर कावड़ बि लॻे त मूंखे छो थी चवे। हिन वरी कुराड़े चयो त सची मां कुझु बि न रंधियूं न, मूंखे कसम आहे हिन कादर जो, मां न सयूं रंधियूं न। वरी हिन कादुर खे कावड़ बि लॻे, भला मुंहिंजो कसम छो थी खणे। कुराड़ी ते ही एतबार न कन, कसम आहे मूंखे मथे कादर जो, तो मां सयूं न खाधियूं न। कुराड़ी ईअं चयो, चई भणा रुगो मुंहिंजा कसम थी खणे, मां हिकिड़े थोरे खाधियूं न, हेठि ॿिया बि मंझंदि हेठि सुता पिया वेठा त उन्हनि बि कुझु खाधियूं न, रुगो मूं ते कसम ते कसम विझे। हिननि मालिक जो अड़े अंधीअ जा पुट, कुराड़ी जो को ॾोही न लही आ, कुते जा पुट, हुननि खे बि ख़बर पिया मंझि हेठों लिकिया पिया, हुननि ॿिन्हिनि खे बि कढियो न, हिन खे बि कढियो न, अची था बीहनि डंडनि जी रीड़ हुजे, टिटियो टीको हुजे, साईं हिननि खे ॾाढो कुटे नाड़ करे ॿार लोड़े को उछले फिटी के हे वेंदा, रत में लाल लॻा पिया न सफ़ा। अचे हिनखे हे बीठा कुटे कुटे, हिनखे हिननि सफ़ा रहंदो नाड़ करे छॾियो। अंधीअ जा पुट तोखे कहिड़ो फाटण जो कमु हुयो तूं ईअं कयो। जॾहिं हो कुराड़ी ते इल्ज़ाम हयूं वेठा, हिनखे ॾाढो हिननि बि कुटियो, हुननि बि कुटियो, हे ॾाढा हिन ॿिन्हिनि सभई कुटिजी अॼु वरी साॻिया जी वेठा। हिन जो ॾाढो दद कुझु हलियो आहे, असांखे चोरी न लॻी आहे, निभागो आहे वॾो हीअं चंडो आहे, हाणे छा कयूं। साईं हाणे हिन असुस में वेठा वञनि, हिननि खे वरी हिते ॿांगूं अचण वारियूं हुयूं, हिकिड़े घर में हिननि आ कई, घर में आ कयनि त हिननि ॿियो सामान सभु कुझु उन घर में चोरी ॿोरी कई पंहिंजे हिसाब मर्ज़ीअ सां। पर ही अंधीअ जो पुट वरी हाणे घुमी फिरी हिनखे काश नज़र न आहे, हिकिड़ो गुंदड़ो पियो हो, हिन साईं देरी न कई वञी गुंदड़े खे मथो ॾिनई। अड़े अंधीअ जा पुट हेॾो सामान ॿियो पियो हो, थां वटि कर ते बि नथो खणे, हिन गुंदड़े में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे, मिटीअ जा गुंदड़ा ठहियल हूंदा, हिन गुंदड़े खे मथो ॾिनो, चई अमड़ खे कोन उन खे ॾींदुमि। अड़े कुतीअ जा पुट चई गुंदड़ो खणाइणो पवंदो, जे नथा खणायो त मां रड़ियूं थो कयां। हिननि खे अॻे पादर सुझनि पिया,
हिनखे हेल्प कराए खणाए टिकण ते रखाइनि चाहे हुननि खे हल्को सामान ही तकड़ा तकड़ा निकिते हाओ से पोयूं आस्ते आस्ते बोजे हुनखे चई जे कॾहिं तकड़ा वेंदो त रड़कींदो मामा वरी बी प्यारण जहाँ जाई पे घुराए न विझे के हेॾो सामान चोरी कयो आहे। हलंदे 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 साईं हाणे उते हिकिड़ो उठार अचनि पिया दग ॾेयूं हे बि अचनि पिया ॾिठंदा भला उठारा बि हेॾे था अचनि पिया इन्हनि ख़बर पई चोर हे जदी जा मथे सभु चढ़ी विया त हाणे हुननि खे त हल्को सामान वणो हुयो बुबर उन ते चढ़ी विया ऐं हिन खे त हुयो गुंदड़ो हाणे हिन गुंदड़े सिधो कीअं चढ़े अंधी पुट हाणे हिननि चयो त भला हाणे हिननि चयो त जे मूंखे नथा चढ़ियो त वरी मां रड़ियूं थो कयांव हिन जो फासिया त रिढा पुट मूं हाणे छा कयूं हिन गुंदड़ो बुंदड़ो वठी मिड़ई डक गीतूं बीतूं ॾेई हिनखे बि चाढ़े विया चाढ़े बीठा त उठारा बि अचे पुगा उठारा में चयो भला ॿी वसो कोन्हे हेड़ो बुबर लॻो पिया उठ छॾिन उन बुबर ते जीअं बुबर में कुझु खाइनि त असां कुझु भला बुबर खे टेक ॾेई कॾहिं आराम कयूं थकिजी पिया आहियूं खोड़ मंज़िल करे आया आहियूं। हिन खे साईं उठारा बि अचे हेठो सुता असुर जो टेम हुजे ऐं ही बागूं बि हलनि पियूं वेठियूं ऐं उठ बि खाइनि पिया वेठा ही अंदरि मथो वेठा चुप कयूं सभु भाई हिन खे पेट में साईं सयूं खाधियूं गड़ाहट थियो चई त हाणे के मसइलो थिए चई त मूंखे बा आयो अथव न त मां चई अधीअ जा पुट हेॾो माण्हू वेठा हिते तूं शुरू कीअं कंदी चई न मूंखे आयो आहे बसि मां शुरू कंदुमि हिते हिन चयो जहादी झलियो न पर हे मुड़ई कोन उन महिल कांच परे करे पड़ाड़ियो करें त सिधो जेका हेठा सुता पिया उन्हनि जे बूथ में ई लॻियो हिन जो न यार बिना जोड़ाई बरसाति काॾो आई हीअं जो खणी बूथ नखियूं जो पटियल खोल त हन भड़ा हमारी बेंट्री निकिती पिया सेल ब टिमकंदा पिया हिन जो अंधीअ जा पुट ही तव्हां छा कयो चई त केरु आयो चई असां चोर आहियूं अड़े जलजेव तीक कोंदी तव्हां चोर थिया लही अचो हेॾे कुते जा पुट लाए हिननि खे उन्हनि उठारनि टिनि चइनि ॼणनि ईअं कुटियो कुटे हिननि खे रवानो कयुनि गुंदड़ा बुंदड़ा हिनरा भञी मुंहुं करो करे हिन खे रवानो कयुनि अंधीअ जा पुट तव्हां कहिड़े केतिरा झलिवा त तव्हां चोर था कयो झलजेव तीक कोन्दी हिननि खे ॾाढो इन्हनि बि कुटे हिननि खे पोइ रवानो कयो ॿधियूं हलिया विया हिननि खे ॿधियूं न पर हिन कुटियूं हलिया विया हे साईं हलिया विया हाणे हे हिन ते मटिया वेठा जदी आ पुट काथों बि सुर जी चोरी बोरी बुआ उते कसजी हिननि को हिनखे वरी हिननि कुटियो ॾाढो हिननि खे वॾो मार ॾिनी हिन जो जदी जा पुट तूं बसि निकिर तूं असांजे कम जो न आहे माले हल घर ही से चोर वेंदा रहिया इहे ॾटा कुटियूं खाईंदा पदर झलियूं वेंदा रहिया हे बि अखियूं मेटे मेटे वञी घर ॾे पुॻो वरी सुबुह ते कुराड़े उथी त जीअं ॾिसे मुंहिंजो पुट लक्ष्मी अचे थो पियो हिनमहिल असुर ते अखियूं ॿीटींदो मेटींदो इहो साॻो जी कुराड़ी साॻो ई लसी मानी खाराए ॾाढो हिनखे थुक हलान त करे निभागे खे बकरंदा छेड़ियो इहो साॻो बकरियूं चारंदो अथई पियो कल्ह ॾिठा ॾाढा ख़ुशियूं ठहंदा इहा ई कादुर जी कहाणी जेको कादुर थिए त मुंहुं पाण ॾिए साईं हुनजी जाइ न आहे। अस्सलाम वालेकुम याद ली मदद असांजे सिंध सलामत ॻाल्हियुनि चैनलनि ते जीअं तव्हां आया हो सब्सक्राइब कजो ऐं घंटीअ खे लाज़मी दॿाइजो जीअं तव्हां वटि हर असांजी ॻाल्हि न्यू ज़रूरु पुॼे। अस्सलाम वालेकुम।